पुडेरो लाल लगे ॻोठ ख़लीफ़ो यार मोहम्मद शाह जो रहवासी मल पहलवान सैयद ज़ुल्फ़कार अली शाह मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो आहे। हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं सिंध समेत पंजाब ऐं बलूचिस्तान में पहिरीं जोड़ में मल मुक़ाबला खटिया आहिनि, पर हिन वक़्तु आऊं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। न मुंहिंजी सिंध हुकूमत सार लधी आहे, न वरी सकाफ़त खाते। असां मल पहलवाननि जे नाले जेका बजट अचे थी उहे असांजा कामूरा हड़प करे छॾनि था। असां मल पहलवान सिंध जी सकाफ़त खे जीआरियो अचूं, बदिले में असांखे बुख बदहाली खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो वियो। जॾहिं त ॿियनि रांदियुनि जे रांदीगरनि खे पघारुनि सां गॾु ॿियूं मराहतूं ॾिनियूं वञनि थियूं, जॾहिं त सिंध जी भेट में पंजाब जे मल पहलवाननि खे मराहतूं बि मिलनि थियूं। पर असां सिंध जा मल पहलवान तड़पियो मरियो वञूं, पर असांजो केर बि सार लहण वारो नाहे। मल पहलवान सैयद ज़ुल्फ़कार शाह वफ़ाक़ तोड़े सिंध हुकूमत सकाफ़त खाते समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजी माली मदद सां गॾु वज़ीफ़ो बि शुरू कयो वञे त जीअं असांजी ज़िंदगी बहितर नमूने गुज़री सघे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।